बोता सही रेस रमजान खान जो पुट आया है रेस लियाकत खान बाईपास केड़े कुर्बानी का तो लाइट दो कटी ही में क्यों बोता सही रेस रमजान खान जो पुट रेस लियाकत खान आयो ता मिलन हाँ हाँ बाईपास से बर्चीज शाबाश अचो बी अचली कोन दी यो वरी करे अटकिया आयो हाँ वरी करे पहिरियां तूं कर बाईपास वाले पे में आखिर में बाईपास बाईपास तो ब्रेक करे ये पहुंचे ब्रेक न दे क्यों बोता सही रेस रमजान खान जो पुट आयो है रेस लियाकत खान बाईपास से ता मिलन बाबा बठी छी न बाप शो बिया दे अचो अस्सलाम वालेकुम बाबा किशा रो ठीक है मोकलाए साईं गांव डायलॉग दस ॿुधाई ना दी दादा यो एंड दी जो बाबा ने छेड़ो बेरो कोरा रेस जी मेहमान या करे सही हींअर ये छेड़ो दो कोरा या बाईपास ते न ॿियो आहे ॿी शइ आहे अच्छा तव्हां कोशिशि कयो असां कोशिशि कयूं था तव्हां ठीकु आहे त पोइ मां हलां थो हा मोकिलाइजोसि पोइ क्यों बाबा लियाकत खान तव्हां कोशिशि कयो असां बि कोशिशि कयूं था पर तव्हां बि ॾिसो कि कमु थी वञे त बहितर आहे तो मोकिलाए ठीकु आहे ठीकु आख़िरी अचो हा कंदर का नहीं बता रहे हैं कि बनाना ठीक है अचो हा अरे उस्ताद कमजोर का दर्द मुझे ऐसा लगा ना तू ना जी जी हाँ ये तो सोलो सोलह के बाहर का सोलो आ गया जब मैंने डाल करे अभी तो हुए ये तो बाबा लियाकत खान तव्हांजे वालिद साहब सां असांजा पुराणा वास्ता हुया दोस्त हो असांजो तव्हांखे तकलीफ़ हिनजे करे ॾिनी थी जो असांजो दोस्त आहे उनजे पुट खे दिलि में सुराख आहे डॉक्टरनि चयो आहे त हुनजी दिलि मटाइबी ॾिसो को अहिड़ो माण्हू मिली वञे 5 रुपया जेके बि ख़र्चु कया असां ॾींदासीं जेको ख़र्चु थींदो सॼो मां भरींदुसि मुंहिंजो दोस्त आहे भाइरनि जहिड़ो दोस्त आहे ईअं सम्झो त मुंहिंजे पुट जे लाइ तव्हां इहो कमु कंदो ॾाढी महिरबानी थींदी तव्हांजी अच्छा उस्ताद या हां अरे इन्हें जो खायो वाला कैमरा के अंदर से नालो छा आहे आलम खान रेसालम खान हुकुम कयो न्यापो कयो रेसालम खान हुकुम कर दिया आपको गयो वरी चयो रेसालम खान हुकुम कर दिया आपको गयो ये जो के याद है हाँ सही आहे वरी ॿियो डायलॉग चओ तव्हां त जी जी मूंखे बाबा पंहिंजे हयाती में ॿुधायो हुयो अरे सलाह आलम खान सां मुंहिंजी पुराणी दोस्ती आहे कॾहिं बि कमुकार हुजे अहिड़े नमूने सां थोरो वधाए छॾियोसि कॾहिं बि कमुकार हुजे आलम खान जो बाबा वञिजो मदद